आप हैरान रह जाएंगे और कहेंगे सुभान अल्लाह। ये नौजवान वाकई हीरो है, लेकिन उसके बावजूद भी ये नौजवान ज़िंदा है। हिन जो कद छो न वधी सघियो ऐं हिन जे जिस्म जो हिकु अहम हिसो न हुजण जे बावजूद ही जीअरो कीअं आहे। सिंध खपाइंदे ते पादर खाइंदे। पोइ तव्हां हलिया वञो। चालाक आहे, ॻाल्हाए त सही असां सां। तव्हां जुती छो कंदा पायो? जुती साईं उई खजे कोन थी। खजे कोन थी छो? एॾी गरी आहे छा? अचो हिते हिन जो थोरो ईअं कद नापियूं मीर साहब। छा थो चए? अच्छा हाणे खुलियो अथई न, हाणे कद मापियूं था। मीर साहब हिते रखो न, हीअ सिधो अरे टुप ॾेई वेंदे हितां, टुप ॾेई ॾेखार। भला फ़ाइज़ा अली, राशिद महमूद सुमरो साहब जो है ना, वो एक जो है माशाल्लाह मोटरसाइकिल है ना चक्कर पे। अच्छा असांखे त पाणे बि कोन पुछियो अथई। अच्छा ओॾी महिल उन ॾींहं में ख़ुदा जी कुदरत आहे जी, डॉक्टरनि सां जो ॻाल्हाए असीं पाण परेशान हुआ। अच्छा हेॾो बच्चो डॉक्टरनि सां कीअं थो ॻाल्हाए? केतिरी उम्र में? 15-20 ॾींहं जो मसो ॻाल्हाई पे। जी हाँ, उसने पूछी ॾिसो। इसका कद छोटा है कोई मसला नहीं है, ये भी हम जैसा है, इसका दिल बड़ा है। उम्र घणी अथव? उम्र ते हाणे 50 के विझाऊंगा। 50। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं मौजूद हूँ थरपारकर के गांव अली खान गोदियार सुमरो में। आज आपको अल्लाह ताला की कुदरत की एक शान दिखानी है, अल्लाह ताला की कुदरत का एक मौजज़ा दिखाना है। मेरे साथ मौजूद है अल्लाह वराए सुमरो। इसकी एंट्री देखें, किसी हीरो की एंट्री से कम नहीं है। ये नौजवान वाकई हीरो है। अस्सलाम वालेकुम। इसकी एक बहुत ही हैरान कुन कहानी है, आपको कहानी बताता हूँ, आप हैरान रह जाएंगे और कहेंगे सुभान अल्लाह, क्या मेरे अल्लाह पाक की शान है। जिसके लिए पाकिस्तान के माहिर डॉक्टर्स ने कहा कि ये बच्चा अब बच नहीं सकता, लेकिन 19 साल से अभी तक ज़िंदा है। इसके जिस्म का एक बहुत ही अहम उज़्वा नहीं, लेकिन उसके बावजूद भी ये नौजवान ज़िंदा है। इस नौजवान का कद कितना है आप जानकर हैरान रह जाएंगे। तो आइए इस नौजवान से मिलते हैं, इससे कचेरी करते हैं। अपने भाई का ये चैनल सब्सक्राइब करें, और आखिर में आपको एक बात में जो बताऊंगा वो सुनकर आप हैरान रह जाएंगे। दोस्तों थरपारकर जे ॻोठ गोदियार सुमरा में मौजूद आहियूं। ॻोठ काफ़ी वॾो आहे, स्कूल बि आहे, ऐं हिन ॻोठ जी ख़ासि ॻाल्हि ही नौजवान आहे। हिन नौजवान जो कद असां मापण जी कोशिशि कयूं था त हितां किथां असांखे फीथ हथ अची वञे, पर चयो वञे थो इंची टेप पुट खणी अचां, चयो वञे थो त 2.25 फुट खनि हिन जो कद थींदो। हिन जो कद छो न वधी सघियो ऐं हिन जे जिस्म जो हिकु अहम हिसो न हुजण जे बावजूद ही जीअरो कीअं आहे, इहा कहाणी तव्हां ॿुधी हैरान थी वेंदो। इहो तव्हांखे पवंदो पतो वीडियो जो आख़िर में। त हिन नौजवान सां कचेरी कयूं था। हिन जूं ॻाल्हियूं ॾाढियूं दिलचस्प आहिनि, पर शंकर भील वांगुरु जेको सिंधी नौजवान 7 फुट 9 इंच कद रखे थो, उहो बि शर्मिलो आहे, हीअ बि शर्मिलो आहे। सो हा पोइ तव्हां हलिया वञो। चालाक आहे, पोइ तव्हां वञो थोरो हिकु अवा ॾाढे मोकिलियूं, ॻाल्हाए त सही असां सां। तव्हां वञो, तव्हां असां मजबूरी ख़तमु कयूं था न। अवा ही दोस्तो हिन जो ॾाढो हिते मौजूदु आहे, इन करे चवनि था हीअ ॻाल्हाईंदो कोन, न त हीअ वॾो चालाक आहे। मूं हुन ॾाॾे खे चयो आहे तव्हां थोरी देरि वञो त हीअ थोरी जेको हया करे पियो, लिहाज़ करे पियो, ख़तमु थिए। हया भले करे, लिहाज़ ख़तमु करे ॾे। हा बेहयाई त न ले जा। अदा अलाह वारा तव्हां जुती छो कंदा पायो? जुती साईं उई खजे कोन थी। खजे कोन थी
छो एॾी ॻरी आहे छा? जी हा पोइ हल्की वठी ॾियूं तव्हांखे? हले हल्की वठे भले हल्की हुजे, पोइ सदा ईअं पेर उघाड़ा, पोइ तव्हां वारीअ में त पेर सड़ंदा हूंदा। अच्छा, गर्मी में जाम महसूस सर्दी महसूस थींदी गर्मी में सॼो ॾींहुं पाणी सॼो ॾींहुं पाणी थो पीए? पाणी घणा गिलास पीअंदो आहीं? हाँ, एॾी गर्मी थी लॻे? सर्दी चवंदो अच्छा अच मूंसां गॾु हेॾां। हाणे वील आयो इंची टेप आयो आहे कदम मापियो हा कद मापियूंसि था, कद थोरी देरि खां पोइ मापियूं था। इहो असां इंची टेप ॾियो मूंखे, चढ़ मथे। ईअं मुड़ुसु माण्हू आहे हथ हिते रखियो न। ही अलावराए जो ॾाॾो आहे साईं मोहम्मद बचल सुमरो साहिबु। साईं पाण मौलवी माण्हू आहे, हिन सां कचहरी कयूं था त हिन जो कद जेको आहे सो छो न वधी सघियो। दोस्तों, ये नौजवान जिसका अभी कद नापते हैं कि कितना इसका कद है, इंची टेप हमने मंगाई है तो अभी पता चल जाएगा। ये मेरा दोस्त है, मैं इसको जो है ना समझाने की कोशिश कर रहा हूँ, थोड़ा बात करो, अपने दुख सुख बताओ। तो ये तकलीफ़ का बीमारी महसूस थे थी? जी ना कुछ भी ना? बुखार थींदो अथई? बुखार बि कोन थिए? कॾहिं टिकी खाधी अथई? डॉक्टर वटि वियो ई कॾहिं? बुखार अचे तो पोइ जान बुखार ईंदो अथई? कॾहिं ईंदो आहे बुखार? मौसम जी केॾो हाँ, मीर लगारी साहब जो है, मीर लगारी साहब रिकॉर्डिंग कर रहे हैं। मीर साहब को बोलता हूँ इससे थोड़ी ढाटकी में कचहरी करें। इहो तिना बुखार वुखार तप आहे थो तिना न? जी हा कॾहिं कॾहिं आहे थो? कॾहिं केॾो आहे? मौसम अचे थी त कहिड़ी मौसम में आहे थो? घणो उन्हाळो सियाळो सियाड़ो में? अच्छा, तूं झिले कहिड़े मौसम में थो? उन्हाळो उन्हाड़े में? गब्बा ती करे किथा आहे वॻा किथा आहे? 4-5 4-5 आहे। रोज़ मचाए थो या कॾहिं कॾहिं या जुमे जुमे? कॾहिं हर रोज़ हर रोज़? अच्छा, इहे गांव में शादी वग़ैरह थिए भत उहे त कपिड़ा नवां पाए थो जाए या? जी हा ऐं जूता तव्हां किथे? घर घरे की पिया करे? उन पाए ईअं ई पिया आहिनि? उहो डब्बे में पिया, डबले में पिया आहिनि? जी हा अच्छा, ये मीर साहब इनसे पूछ रहे हैं नौजवान से कि कितने जोड़े आपके पास, तो बताया कि तकरीबन 6-7 जोड़े हैं और हर दूसरे दिन चेंज करता हूँ। नहाने का बड़ा शौकीन है। ना एडो वेंजी छो तो? अलावा इहो इतो पाणी इतना माना वणे थो की मसलो की आहे सॼो ॾींहुं? गरमाश जाम थिए जी गरमाश जाम थिए गरमाइश पॻा में थिए थी किथे? जी न मथे सॼे मथे में थिए थी? अच्छा, उहे करे तूं झेले थो? जी हा पोइ सी भला लॻंदो अथई? जी सी कोन लॻे? टाट जैकेट वैकेट पाईंदो आहीं? अचो हिते हिन जो थोरो ईअं कद नापियूं मीर साहब। रात 12 बजे मैंने ले गया था उत मां डॉक्टर मार तो दी ए मार छा थो चए? ये माच करे अच्छा, हाणे खुलियो अथई न? खुले सरी हाणे हिन कद मापियूं था। मीर साहब हिते रखो न ये सिधो। पकड़ा था मथे मथे थोड़ो मथे अब तुसी आते गालान जो होशियार है। अब 33 इंच कद भी है इसको, अच्छा तकरीबन 3.25 फुट है। पौना 3 फुट की हाँ, ये 33 इंच कद है। अच्छा मुंह 2.25 फुट नहीं है, 3.25 फुट है। अच्छा हाँ, 33 इंच कद है इस नौजवान का। उम्र है इसकी 19 साल। इसका कद क्यों नहीं बढ़ सका, इनके दादा से हम मालूम करेंगे। सो थोड़ी कचहरी कर लेते। ही वठो, अरे टुप ॾेई वेंदे हितां? आओ टुप ॾेई ॾेखार। तो ये नौजवान हमारा हो गया दोस्त, बड़ी हिम्मत वाला है। पढ़े हो घणो ही? 8 गिलास 8वीं तक ये पढ़े। अॻियां पढ़ी तो? जी न छो अॻियां छो नथो पढ़ी? हाँ, अॻे बस अलावा रहा छो शौक़ु कोन्हे? जी न अच्छा, अॻिते हलूं पाण थोरो चक्कर ॾेई अचूं। भला फिल्मूं ॾिसी न? जी न फिल्मूं कोन था ॾिसी? छाजे करे? शौक़ु कोन हाँ, गाना ॿुधी? ममताज़ मलाई गाना ॿुधंदो आहीं? जी न ख़बर आहे ममताज़ मलाई केरु आहे? ममताज़ मलाई सुञाणी? जी न
भला फ़ाइज़ा अली उनखे कोन सुञाणी पोइ भला ॼा माशू खे ॿुधी अथव शहर खे जी न उन गाना भलो ॻाईंदो आहे हा राशिद महमूद सुमरे वाइज़ ॿुधंदो आहीं जी हल भाई राशिद महमूद सुमरे जो आहे हाँ राशिद महमूद सुमरे वणे थो तोखे जी राशिद महमूद सुमरे सां मिलंदे जी छा चवंदे राशिद महमूद सुमरे खे पैगाम ॾे हीउ तोखे ॿुधे वेठो राशिद महमूद सुमरा साहिबु तव्हांजो हीउ नौजवान आहे मदा हीउ तव्हांखे कुझु चवणु चाहे थो हीअ न जी ख़्वाहिश आहे त तव्हां हुन सां मिलो हाणे तव्हां अची हिते हिन ॻोठु मिलंदोसि या नौजवान खे वठी अचूं असां तव्हां ॿुधायो वठी अचणु असांजी ज़िमेवारी आहे छा चवंदो राशिद महमूद सुमरे खे ॿुधाए न ये पासे जो साइना मैसेज दे न्यापो दे हा छा चवंदे ॻोठ गोदियार अली खान फाड़े मौलवी राशिद मोहम्मद सुमरे जी दावत आहे अवा राशिद महमूद सुमरा साहिबु तव्हां नौजवान जी ॻाल्हि ॿुधी तव्हांखे दावत ॾिनी अथसि हाणे तव्हां ते फ़र्ज़ु थिए थो त हिन मदाह सां अची मिलो हिन सां भाकुर पाए वञो यकीन कयो ॾाढो ख़ुशि थींदो हाणे ॾिसूं राशिद महमूद सुमरो साहिबु हिन नौजवान हिन संदसि मदाह लाइ कुझु करे थो वटसि मिलणु अचे थो नथो अचे छाकाणि त हीअ मिठी खां तक़रीबन मीर साहिबु 20 किलोमीटर थींदो न हीअ ॿुधाईनि था ॻोठु अली खान बसि ॻोठु गोदियार सुमरा 18 किलोमीटर आहे मिठी शहर खां अली खान पाड़ो अच्छा हीअ रोड कहिड़ो आहे भोरीलो छाछरो रोड छाछरो तरफ़ रोड वञे न मीर साहिबु ॾेखारियो रोड ॾेखारियो ॻोठु हिननि जो ॾेखारियो ही रोड आहे हितां अचे थो मिठी खां ॿ रोड लॻंदा हिकिड़ो नैणी सर खां डायरेक्ट अचे थो हीअ नैणी सर खां अचे पियो ऐं ॿियो वरी तव्हां अगरि पाणी ईंदासीं हिन रस्ते खां मुंहिंजे ख़्याल में त हीअ वरी मथां फिरी थो अचे पंहिंजो पहिरियों ॻोठु कहिड़ो अचे न बुगार खां रस्तो अचे हीअ ॿई रस्ता अचनि था ऐं बुगार वारो शायदि थोरो वधीक पवंदो हीअ नैणी सर वारो हींअर वेझो आहे हाँ अच्छा ये राशिद महमूद सुमरो साहब के मद्दा हैं राशिद महमूद सुमरो साहब जो है ना वो एक जो है माशाल्लाह राशिद महमूद सुमरो साहब JUI सिंध के जनरल सेक्रेटरी हैं और सिंध में बड़ी शोहरत रखते हैं क्योंकि माशाल्लाह जोशीले मुकर्रर हैं सिंध के हुकूक के लिए बात करते हैं और उन पर तनकीद भी बहुत होती है अपने कुछ तकरीरों की वजह से वो तकरीरों तो छा जे करे राशिद महमूद सुमरो वणे थो असांजी क़ौम जो आहे उन तव्हांजी क़ौम जो आहे तव्हांजी क़ौम कहिड़ी आहे सुमरा सुमरा क़ौम कोन्हे क़ौम सिंधी आहे पंहिंजी हां अवा सुमरा परस्त अथई अधु सुमरो आऊं आहियां मुंहिंजी बि अम्मा सुमरो आहे पोइ आऊं कोन थो वणा तोखे जी हाँ मोटरसाइकिल हलो चकर ते वेंदो मोटरसाइकिल ते अॻियां में पोयां अॻियां वेरे अब चक्कर हणी मोटरसाइकिल मीर साहिब असां चक्कर ॾेई अचो अब असीं ने वठे था वञूं हैदराबाद त एॾो पैसा हिन पकड़ी त हा बिस्मिल्लाह रहमान रहीम हल राशिद महमूद सुमरे सां मिली जो मां वॾो मज़ो आहे भाउ हिन सां गाॾी में मोटरसाइकिल ते हा बि हाणे ॾाॾे सां कचहरी कयूं हिन सां हाल वाल वठूं था अचो मथे अचो अच्छा असांखे त पाणी बि कोन पुछियो अथई अच्छा अब देखते हैं अल्लाह वाला का वजन कितना है कद तो आपने देख लिया खोल हल हलिया हलिया चढ़ कांटे ते चढ़ साइकिल ते आजा बेजा कांटे ते हींअर वज़न वधी वियुसि
हा न वाह न 20 किलो तक़रीबन 20.5 किलो वज़न है अवा इहो वज़न घटि त छाजे करे मानी मानी कोन थो खाए ये मोहम्मद बचल सुमरो साहब हैं हेॾां मीर हितां ईंदी रोशनी हेॾां मोहम्मद बचल सुमरो साहब हैं अल्लाह वारायो सुमरो जो छोटे कद का नौजवान है इसके दादा हैं इनसे कचहरी करते हैं हाल वाल लेते हैं साईं छा हाल आहे ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा अहसान भाउ उमिरि घणी अथसि उमिरि साईं 18-19 साल 18 19 जी साल हा अच्छा ही छाजे करे न कद छो न वधी सघियो साईं बचपन खां बीमार थी वियो 15-20 ॾींहं जी खां पोइ अच्छा पोइ हिनखे हिते हैदराबाद मिठी कराची ॾे इलाजु लॻायो जिना अस्पताल में अच्छा हा ओॾी महिल उन ई ॾींहं में ख़ुदा जी कुदरत आहे हिनजी डॉक्टरनि सां जो ॻाल्हाए असीं पाण परेशान हुआसीं अच्छा। हेॾो बचो डॉक्टरनि सां कीअं थो ॻाल्हाए केतिरी उमिरि में 15-20 ॾींहं जो मसो ॻाल्हाईं पे जी हा साईं पुछी ॾिसो पाण खे 15 20 ॾींहं जी उमिरि में कीअं ॻाल्हाईंदो ॿार साईं असांखे उहा हैरत आहे न जंहिंखां पोइ डॉक्टर जो हिन जो फेफड़ ख़तमु आहिनि हा बिना फेफड़नि जे इंसान आहे बचण वारी न अल्लाह उन ताला जी आहे तव्हांखे त यादि हूंदो न छा चयो डॉक्टर खे डॉक्टरनी आई नर्सनि सां बीठी सामी हा तॾहिं छोकिरो मुंहिंजो भाउ गॾो हा पोइ हुन सां ॻाल्हाए हू पोइ हैरत में पइजी वियो असांजे ॿारड़ा बि गॾु हू हैरत में हेॾो माण्हू कीअं ॻाल्हाए थो न कहिड़ा लफ़्ज़ चयईं हुनखे डॉक्टर डॉक्टरनी खे चयईं उहा लफ़्ज़ हींअर मूंखे यादि कोन्हे भाउ जो हुन सां गॾु तोखे यादि आहे न छा थो चयो हुई तॾहिं वीचारो सम्झ एतिरी कोन अच्छा हलो उन ॾींहुं ॻाल्हाईं उन खां पोइ यको पे ॻाल्हाईं पोइ न अच्छा जी हा वरी पंहिंजे हिसाब सां कदु थियो वॾी बार बाक़ी ओताक जो महिमान नवाज़ माण्हू हाँ। जी हा साईं ये बता रहे हैं इनके दादा कि ये अलावारा सुमरो जो हैं ओताक के मेहमान नवाज हैं और बता रहे हैं इनके दादा कि ये ओताक का मेहमान नवाज है नौजवान मीर साहब के लिए इसने चाय मंगवाई है मेरे लिए भी मंगवाई है मुझे तो उसने नहीं दी मीर साहब को दे रहे हैं इसकी मीर लगारी साहब के साथ इसकी बड़ी दोस्ती है अपनी बोली में गाला हाँ गला है बुगली में अपनी बोली में गाला ये चाय मिठी है फिक्की खड़े हुए मिठी है ते आप करे क्या करिए हाँ वाह वाह इरफान ये चाय मेरे लिए अल्लाह वाला ने खुद बनाई है और यार चाय भी इतनी माशाल्लाह ज़बरदस्त है कि आप चाय पियेंगे ना कोयटा प्याला होटल की चाय भूल जाएंगे बिल्कुल अच्छा इनके दादा का दावा है कि ये बता रहे हैं अब इनका दावा है हम तस्दीक या तरदीद नहीं करते बहुत बड़ा दावा है कहते हैं कि जब इसकी उम्र हुई थी 15 या 20 दिन जब इसको हुआ था बुखार जी हा बुखार थे उस छा हाँ तो जी बुखार बुखार ॿार हुनखे ख़बर न पई असीं डॉक्टर वठी वियासीं सही है इनको हमें पता नहीं चला हम लेके गए डॉक्टर्स के पास तो वहाँ पर 15 दिन की उम्र में इसने लेडी डॉक्टर्स से बात की कुछ इसको कहा अब इनको याद नहीं कि क्या जुमला था लेकिन आज तक ये हैरान है बिल्कुल इनको याद है आज कि देखो इतना बच्चा इतने दिन का कैसे ये डॉक्टर से बात कर रहा था अच्छा एक और भी बात हम आपको बताएं इसको एक फेफड़े भी नहीं है विदाउट फेफड़े डॉक्टर ने बोला इसका बगैर फेफड़ वाला बंदा यही चल रहा है जी वो इंसान अच्छा इसका लाइलाज है इसका इलाज कोई नहीं इसका फेफड़ नहीं है अच्छा इसके सर में निशान कैसा है ये इंजेक्शन लगा था उधर अच्छा जिना अस्पताल में कैनोला की वजह से जो कैनोला लगे था ना हाँ जो डॉक्टर कोई सारे नब्ज़ें इसकी बंद होगी लेकिन ये एक इतना 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 हाँ इतना अरे कावड़ अच्छा ये देखिए इसकी हड्डी भी बड़ी हुई है करेगी तो मीज़ा तो दोस्तों ये हंसी मजाक भले करें लेकिन एक हद के अंदर क्योंकि ये अल्लाह ताला की शान है ये अल्लाह ताला की मर्ज़ी है अल्लाह ताला की रज़ा है इसका कद छोटा है कोई मसला नहीं है ये भी हम जैसा है दिल बड़ा है इसका दिल बड़ा है और इसकी भी इज़्ज़त इतनी है जितनी हमारी है बिल्कुल तो ये इसको मैं सल्यूट करता हूँ इसका बड़ा हौसला है माशाल्लाह क्योंकि इस तरह के बच्चे इस तरह के लोगों पर हमारी सोसाइटी जो है ना बड़े तंज करती है अपनी तस्कीन की खातिर मज़ाक की खातिर हम हंसी मजाक थोड़ा बहुत करते हैं वैसे भी हम मैं भी जैसे मैं और मेरा दोस्त मीर आपस में हंसी मजाक करते हैं तो ये भी हमारा दोस्त है वो बात हो गई अलग लेकिन इसके कद की वजह से इसको तनकीद का निशाना बनाना तंज का निशाना बनाना इससे किसी भी आदमी को इस तरह इसका निशाना नहीं बनाना चाहिए क्योंकि अल्लाह की रज़ा है अल्लाह ताला नाराज़ होता है तो इसी मैसेज के साथ ये विला ख़त्म करते हैं आपको विला कैसा लगा मेरी दुआ है
अल्लाह ताला इसको सेहत दे, ये आपको तंदुरुस्ती बताता दे। हूँ भाई, ये मोबाइल पे देख सकते किसी का हाँ। राशिद मोहम्मद की आवाज आता है, हाँ। बिल्कुल उसका जोश आता है। जोश आ जाता है। हाँ, कोई मोबाइल ऊपर नीचे करता है ना, भाई छोड़ो ये, हाँ बता दो मेरे को यार, मैं भी सुनूं कुछ यार। हाँ, वो बोलता है राशिद महमूद सुमरो, सिंध खपाईंदे पत्थर सिंध कब आईंदे त पादर कीअं चवंदा ॿुधाए? ॾाढो शौक़ु आहे। कीअं चवंदो आहे? हा कीअं थो चए राशिद महमूद सुमरो? सिंध खपाईंदे त पादर खाईंदे। ज़ोर सां चओ न, ईअं थोरी एतिरो हू वॾे जोश सां चवंदो आहे। हुनजो जोश वधीक आहे न। हा ॿुधाए। हा शर्मा आहे न, को मसइलो न आहे। सिंध खपाईंदे त पादर खाईंदे। गाँव में इसको गले लगाऊं, इसने ज़बरदस्त नारा लगाया है। ये करप्शन के खिलाफ नारा है। इसका मतलब है अगर सिंध को बेचोगे, सिंध में करप्शन करोगे, हम आपको छोड़ेंगे नहीं। तो इस नौजवान को सलाम है, मेरा बहुत ज़्यादा इसको प्यार है। दोस्तों असां हाणे जेको दाइम रिंद असांजो दोस्त आहे, उन ॻोठ खां कुझु ई किलोमीटर परते आहियूं। हिकिड़ो स्टॉप आयो आहे, उते हिकिड़ो असांखे भाउ मिलियो आहे जंहिंजा शेपर ॾाढा ज़बरदस्त आहिनि। हीउ ॾिसो, मां फ़िलहालु जेको ॾिसंदो न, फ़िलहालु अगरि छिरक निकिरी वेंदो। सुञाणंदा दाइम आहे? हा सुञाणंदा। जी हा। तव्हांजो नालो छा आहे? मंठा हा कहिड़े पाण? दर्स। अच्छा माशा, भला हीउ शेपर कॾहिं खां रखंदा आहियो अहिड़ा? जीअं आया ई थी छॾी न। हा अहिड़े ई उमिरि घणी अथव? उमिरि त हाणे 50 के विझां हूंदा। 50 47 जो आऊं 50 ज़ुल्म आहे यार काका। चाचे यार ज़ुल्म मत था हिते अला 70 के विझां। दंद ॾेखार, दंद ॾेखार। दंद त ॿटी पिया आहिनि। न ॾेखार ॾेखार, आउं उमिरि ॿुधायां थो। दंद ॾेखार, आउं उमिरि ॿुधायां। अस्सलाम वालेकुम दादा, ठीकु हो? ॾिसो साईं, दंद ॾेखार चाचा। ऐं दंद ॿटी पिया आहिनि। न दंद न चाहे ॾाढो घड़ी जो बि शौक़ीन आहे। इहो मां शुरू खां शौक़ु रखो था। कहिड़ो ॻोठ कहिड़ो तव्हांजो? भूणियूं भूणियूं। हा भूणियूं ॻोठ आहे। हाँ सही है सही है। अभी बेल में न संगत में चढ़ियो हलां, कटारी कंदा हलूं। हाँ सही था चओ, बिल्कुलु। हा वॾी महिरबानी। दाइम वटि लहूं पोइ तव्हांखे। मूंखे एतिराज़ न आहे, हीअ तव्हांखे जेकॾहिं विहारे बि न आउं चाचा खे विच में विहारे सघां थो। केतिरा किलोमीटर अॻिते तव्हांखे वञिणो आहे? असां अमेजर खां अॻिते वेंदासीं, बॉर्डर ते दले ते। हल परे आहे न पंधु तव्हांजो। असां उते ईंदासीं। हा गाॾी उतां खां मिली वेंदी। न हितां हितां ई मिली वेंदी। अचे थी गाॾी। अचे हल बस सही आहे, हिसाब सां घटि मीरा विहारियो न चाचे खे। अच्छा तो वे अला असांखे अकेला ॿियो आहे कॾहिं? आया अकेलो। हली न हले अञा हितां हू पंहिंजो समोरिंद घणो पंधु आहे? समूर में जा हाँ? 18 किलोमीटर आहे। तव्हां घणा किलोमीटर वेंदव? अरिड़हनि ताईं? असां अमेजर खां परते वेंदा। तव्हांखे समोरिंद लायूं, जी समेरिंद में लायूं तव्हांखे। मूंखे चाणो लाहे छॾो बसि। उहो ओरियां आहे? हा हले भई। हा मीर साहब राज़ी थी वियो, खणे हा, था। न, काके त खे तव्हां विच में हो न मीर साहब तूं। चलो ठीकु आहे दोस्तों, हाणे सफ़र शुरू कयूं था। हिते पाण किथे मौजूदु आहियूं साईं? हा मिठाचड़। ही छाछरे खां दोस्तों तक़रीबन असां ॿाहिरि आहियूं 18 किलोमीटर ॿाहिरि। असां रस्तो भुलिजी वियासीं, पोइ अॻिते निकिरी वियासीं, पोइ साईं यारनि खे मोटरसाइकिल ते हथु ॾिनोसीं, त हीअ वीचारा वरी वापसि आया, हिते बीह रहिया असांखे रस्तो ॿुधाइण लाइ। त चवण जो मक़सदु इहो आहे त थर जा माण्हू मुसाफ़िरनि जी ख़ासि तौर हेल्प कंदा आहिनि। को भुलिजी पए थो या भटकी वञे थो, राति जो तरसाईंदा पिया आहिनि। साईं खां पुछंदो आहे साईं पाण केरु आहे? तव्हां केरु आहियो साईं? रायमा आहियो। नालो छा आहे तव्हांजो? तव्हां ॻोठु किथे आहे? अच्छा अच्छा, असां हैदराबाद खां आया आहियूं। हा वञूं पिया हेॾां दोस्तनि समेत। किथे आहे उहो? इने आहे अली नवाज़ साहब रायमो डॉक्टर। उन जो भाउ हैदराबाद में डेरी वेरी
सासरे में ना अच्छा ना ना सही अल्लाह में दोस्त है दोस्तों हम रास्ता भूल गए थे तो हम वैसे सड़क पर खड़े हो गए थे। ये छात्रों से रास्ता आ रहा है तो ये हमें देखकर ये साहब रायमो साहब हैं रुक गए और हमें रास्ता बताया। तो थर पार्कर के लोग ऐसे मेहमान नवाज भी हैं, मोहब्बती भी हैं और ख़ास तौर जो मुसाफिर आते हैं, मेहमान आते हैं, उनका बहुत ही ख्याल रखते हैं। साईं वॾी महिरबानी, ख़ुशि हुजो साईं, अलाह ने ख़ुशि कयो, महिरबानी।